जी तो दोस्तों अज मौजूद आहियूं पेरूमल हाई स्कूल में ऐं हिते जेका हिंदू रामायण काउंसिल तरफा हिकिड़ो बहितरीन प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं तमामु बहितरीन टेबलोस पेश कया वेंदा। अचो त आयल शागिर्दनि ऐं उस्तादनि खां पुछूं था त हू रामायण ऐं उनजे बारे में तव्हांखे छा था ॿुधाइनि। असां हिकिड़ो ॿियो साथी जॾा उहो जेका भगवान जी महिमा तव्हांखे ॿुधाईंदे। जी अदा तव्हां छा ॿुधाईंदो? ऐं भगवान श्री कृष्ण जी जेको ज़िंदगी आहे उनजे बारे में कुझु तव्हांखे मालूमात ॾींदुसि। जी फर्स्ट ऑफ ऑल ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे सभिनी इज़तदार उस्तादनि जो जंहिं मूंखे मतिलबु इन स्टेज ते अचण जो मौक़ो ॾिनो अॼु मुंहिंजो मौज़ू आहे भगवान श्री कृष्ण। जीअं त असांखे ख़बर आहे त भगवान श्री कृष्ण जो जनमु शिशुपाल ऐं दैंतवतर खे मारण लाइ वरितो वियो। भगवान श्री कृष्ण जी माता जो नालो माता देवकी ऐं पिता जो नालो वासुदेव हो। पर पोइ बि भगवान श्री कृष्ण जी जो पालण पोषण हो वो माता यशोदा ऐं पिता नंदलाल कयो, जेको एक कीमती मिसाल है पूरी इंसान ज़ात लाइ। ते एक माँ जैं पंहिंजी धी जो बलिदान ॾेई ॿिए जे पुट के पाले वॾो कयो, हिकु अहिड़ो कीमती मिसाल है, हिकिड़ो अहिड़ो कीमती बलिदान है। ते असांखे घुर्जे त भले केर भी हुजे पर असांखे उनके मान सम्मान ऐं इज़त ॾियणु घुर्जे। भगवान श्री कृष्ण जे भाउ जो नालो बलराम हो, जंहिंखे भगवान श्री कृष्ण पाण प्यार में दाऊ भी चवंदा हुआ। हिकु ॾींहुं भगवान श्री कृष्ण ऐं संदसि भाउ बलराम राजा कंस जी दरबार में वञी राजा कंस खां मल युद्ध विड़ी राजा कंस जो अंत करे ऐं अधर्म जो भी अंत करे ऐं हिते हिन सृष्टि ते वॾो उपकार कयो। पंहिंजो तारुफ़ कराइजो। मुंहिंजो नालो पवन कुमार आहे, मां तमामु छोकिरो आहियां ऐं पेरूमल शहर खां तालुक़ु रखंदो आहियां। साईं हर साल जीअं हिन साल बि असांजे रामायण टीचरनि ॾाढो धूमधाम सां प्रोग्राम कयो आहे, जंहिंमें असांजा पहिरियां शागिर्द दोस्त ॾाढे धूमधाम सां असां तकरीरूं ऐं भॼन ॿिया ऐं साईं टेप। ओम नमस्ते। अॼु जे प्रोग्राम जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? जी आज रे प्रोग्राम के बारे में मारो घणो कुछ कहना है। मां को अड़ा लफ्ज़ ही कोनी प्रोग्राम के बारे में कहा, जंहिंमें साईं हीरालाल ऐं साईं राजा कुमार साईं रमेश कुमार जो यहाँ तमाम जदोजहद मेहनत करे रहा काफ़ी ॾिना ऐं साईं आपरो कीमती वक्त ज़ाया करे असां ना सुबह से 40 मिनट में रामायण 40 मिनट काटे आपरा जो कीमती वक्त काटे माना रामायण पढ़ावे था ऐं एडो वॾो एक प्रोग्राम कियो है। हकीकत यहाँ बाइकात उहाँ माना जेके प्रोग्राम कंदड़ उहाँ माना बाइकात एक किस्म रो मुकाबलो कियो है कि मां में भी हुआ इले त मैं भी ये शइ करे सघां था। ठीक है, यहाँ ना कहिड़ो भी साथ कोन्हे पर उहे बावजूद भी ये करे ॾेखारे पड़े। माना यहाँ सुठी कारकर्दगी है। माना हूँ यहाँ धन्यवाद कई साईं जड़े जो कोई हमारे हाई स्कूल सेकेंडरी में प्रोग्राम करे रहा। महिरबानी। जेके शागिर्द हिते मौजूदु आहे जिन जेका धर्मी ॼाण मुताबिक़ असांखे तमामु बहितरीन ॿुधायो। अॼु असां सां गॾु हिकिड़ो ॿियो शागिर्द गॾु आहे। अदा नमस्ते। ओम नमस्ते। अदा अॼु जे प्रोग्राम के बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? प्रोग्राम तमाम बेहतरीन। साईं हीरालाल, साईं अजय कुमार, साईं रमेश कुमार, साईं राजा राम जो हर साल रामायण जो प्रोग्राम भी कंदा, हिन साल भी कयो। तकरीबन जो प्रोग्राम रामायण में थियन था बेहतरीन थियन था। हर साल वो तव्हांखे आरती ॿुधाए थो। जी अबा सब खां तारुफ़ करा, पंहिंजो नालो ॿुधाए। श्रीचंद। अच्छा जी हाणे ॿुधायो। जी आरती ॿुधायो। शिव कैलाशों के वासी दौड़ी धारों के राजा शंकर संकट हरना शिव शंभु हरनम। शिव कैलाशों के वासी दौड़ी धारों के राजा शंकर संकट हरना शिव शंभु हरना। तेरे कैलाशों का अंत न पाया, तेरे कैलाशों का अंत न पाया, अंत भी अंत तेरी माया। भोले बाबा अंत भी अंत तेरी माया। शिव कैलाशों के वासी दौड़ी धारों के राजा शंकर संकट हरना शिव शंभु हरना। शिव कैलाशों के वासी दौड़ी धारों के राजा शंकर संकट हरना।
बेले की पत्तियाँ भांग धतूरा, बेले की पत्तियाँ भांग धतूरा, शिव जी के मन को लोभाए, भले बाबा शिव जी के मन को लोभाए। शिव कैलाश के वासी, दौड़ीदारों के राजा, शंकर संकट हरना, शिव शंभु हरना, शिव कैलाश के वासी। जी तो दोस्तों हिते आयल शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं तव्हांखे कीअं लॻो। उमेद त असांखे तव्हां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदो, पंहिंजे मोहबतनि में पंहिंजे प्यार में ज़रूरु सारजो। ऐं दोस्तों ही जेका असां अॼु जो प्रोग्राम तमामु बहितरीनु रहियो ऐं ही नंढड़ा नंढड़ा गुलनि जहिड़ा ॿारड़ा जेके आहिनि इहे अॼु तमामु वॾी तयारी करे आया पंहिंजे सनातन धर्म जे हवाले सां। ऐं तमामु ज़बरदस्त इन्हनि जेका असां धर्मी प्रचार बि कया ऐं टेबलोज़ पेश कया ऐं तमामु जेका असां हिते आयल जेका असां उन्हनि नंढड़नि नंढड़नि गुलनि जहिड़नि शागिर्दनि जी जेका असां महिमा ॾिसी दिलि तमामु बाग बहार थी वई। जी त दोस्तों तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल हो ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत समाओ कैसे असां मौजूदु हुआसीं हिते पेरूमल में ऐं तमामु बहितरीनु जेका स्टूडेंट हिकिड़ो प्रोग्राम रखियो। असां गवर्नमेंट हाई स्कूल वारनि दोस्तनि ऐं उस्तादनि जा असां शुक्रगुज़ार आहियूं जंहिं तमामु बहितरीनु प्रोग्राम जे लाइ असांखे टाइम ॾिनो। ऐं उनखां अलावा असां हिन जेका असां तमामु बहितरीनु टाउन पेरूमल जे चेयरमैन खे बि गुज़ारिश कंदासीं त आईंदा अहिड़नि प्रोग्रामनि जे लाइ असांखे तमामु बहितरीनु नमूने जेका असां फैसिलिटी ॾिनी वञे जीअं असांजे जेका असां धर्मी प्रोग्रामनि में इज़ाफ़ो थी सघे। पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाउती खे अॻे के वीडियो ताईं, अॻे के व्लॉग ताईं, अॻे के प्रोग्राम ताईं ॾियो मुर्की मोकल जॾहिं पेर ते ख़ैर ख़ैर। खुदा हाफ़िज़।